हलो अम्मा अब्बा 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 अम्मा तू तो हेडिया जल्दी कर हेडिया सजो कम हेडे होड़े लगो पिया सच्ची अब्बा हलो ओ आवा 200 रुपया दे अरे छाजा 200 वाच कोन नी छाजो किलाक गणे 1000 दिनो माय 200 रुपया टैक्स जा केर दी तो हां अरे हे सजू हेडियूं सारियूं टैक्सियूं भरे भरे छिता थी पिया दे हाने अचे अचे भी माने जी टैक्स रही शुक्र करे न त जेड़ा है हुक्मरान लगा थी न सा खणन जी भी टैक्स वठंदई हां चंगो हाने बस कर मां दुकान ते तो वञा दुकान खोलिया हां दुकान खोलिया बंद करे असा एकड़ो भाई याद अचियो दुकान हां अंधी जेड़ी पैके तड़ी सावरे अम्मा अब्बा ओ हाने ये कर मां भी देखो आया वठी अचा वनी ज़ाल के उनको सवा सफा सरे ही कोन थी अब्बा पर मुझे एकड़ी गाल बुझ इन माई के कन में खोले समझाए जा हिते घर में राणो दस न शराफत सा रहे गोड़ न करे सजे घर जो कम कंदी करे है बस अम्मा जे करे न ता ससु ए नहु पाण में ठई पो ताला मुल्क में अमन थी पई ए सजी खाना जंगी जेका है न ता या औरतुन जी पैदा कयला छो असा औरतुन जी पैदा किया है तू हाने वञ महल सा देर न थी वञी पंहिंजी इन हूर परीअ खे वठी अच हां छो नहीं दी केड़ा तेरी हलवा रधा पे खाई दी लफलफ करे इते वर केड़ा हलवा पूरी ठहियूं पयूं तस जो अची ते खाईंदी बिस्मिल्लाह करे हलिया बागन भरी हलिया अल्लाह तो को सफा है घर खाए गाल त बुध ठीक है के दर ते ही बैठी हुई छा जो एकदम ये घेले करे अंदर कयो थी अम्मा खबर थी चाहती जी जो मां बाहर निकतुस लैला के वठण जे लाए तो मुआरो मंडो सालो लैला के वरतियो पियो अचे ओन साले के तो उता ही मोटा है छड में सोचम त बाल कसाई अज 3 ते बेश्त करे छडियो ज़ाल के वठी अचण जो सोचम त ज़ाल सामो वाह मुजा मौला अज तो को मां बी ज़ाल घुरा त उहा भी मिली पई छा मां भी कोई पाण कोन पई अचा बाबा चयो त पुट शादी खां पोए ओही तुंजो घर आए मरण जीण उते आ इने जे करे पौधा सगड़ मोकले छडी चंगो थियो आई है न कसम आ कायम शाह बुखारी जो तो का सवा सफा सरी न आए हेडा थी वनो में चापड़ो आ जाल सही नजर आए तो खुश वंग रात साह को वने हेडा हम जाल सब पूरो मां सब पूरो मुझे हया कर अम्मा तू त मां मन जन्नत जो टुकरो अल्लाह ये जन्नत जी हूर मां बिनी के न तो छड़े सका मां अब आपो ही कर आऊं हला थी इने जन्नत जी हूर के पिंघे में लोडीस आई कैसे घर जो कमकार बता हां ठीक है तू वाली निंद्रा कर हां निंद्रा ना थी तो गोरी खाई छड़ जाए लैला तू जो हुन पार हले वईया तो हिन पार वारे तुझे मजनू मजलूम आशिक बेरोजगार अपी पुरुष जी दिल ते छा हलंदो हुंदो त साईं जे दिल ते बिल्डोजर हुंदो पर छा कयूं मुंहिंजे सोरे सगोरे जो हुकुम जो आहे त जेस ताईं तू कम न कंदे न त मां हिते आई तू होडे ये न कर लैला हिन मजनू के एडो न सता अबो बि हट ते आ अम्मा बि आराम में आ अच त ये सरहद रोड़े मुल्क रिहा किया करे छजो हाय अल्लाह वो दोस्त होडे पंजाब वाला हेडे शीह दरिया ते डेम ठाए बंद बधण जो सोचिन पिया ऐ ही तड़ी दिल थे काबू न थो करे सके है ना ऐ बुध चुप करे वनी सुमी पो न त वनी फिल्मी गीत गाए फिल्मी गीत किए गाया मुझो तो बे साहवा ओ वजन परे मुखा हथरो छलाए ओ वजन परे मुखा हथरो छलाए करना जुदाई मुझी दिलड़ी वसाए ओ वजन परे मुखा हथरो छलाए प्यार
सदके वञा दिलदार तां सदके वञा मौला तोखे हाणे हथनि सां सिंगारियो सूरत वावा सुभान अल्लाह ओ प्यार तां सदके रातों प्यार जो कीने गुजारिया रातों प्यार जो कीने गुजारिया मन इंदोशन वठे विंदोशन में वसंदा खुशियन वारा आहे अजब फसानू बर्बाद जिंदगी जो आहे अजब फसानू बर्बाद जिंदगी जो इंसान आहे दुश्मन इंसान जी खुशी जो आहे अजब फसानू लुटजी वयो मुंहिंजो प्यार ला लुटजी वयो मुंहिंजो प्यार ला होई हा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई होई हा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई अपाड़े 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 यहाँ से घोड़ाड़े एक ज़ाल मुर्शी जी आशिकी ते एडो जुल्म केड़ो मां आया न लिए सा इश्क कया अरे हेॾे इश्क जा पुट घर खे निगार थियण मां बणाए छॾियो अथई हा भलो आ बाबा भलो जीजल मां निगार में न एम्पायर में लगी इम्पायर में लगी दुल्हन एक रात की तो निगार में लगी न ना मां जी गाल चुका गाल भी तू वरी भगो तो गाल भी मेहरबानी करे पांजी हद ओरा के मुझे हद में आयो आई मां इंसाफ जो दर खड़काई कृपया दे खड़काए पुट इंसाफ पियो तेरो खड़काए ॾिसो इंसाफ मिलई हा अरे उहा उथी ईंदी नी त बि पाछो मुंहिंजो वठंदी आख़िर ॻाल्हि बि त मुंहिंजी आहे नी ॾिस ॻाल्हि ॿुध इंसाफ़ा वारी अदालत सगोरी मुंहिंजी अमड़ा उहा ईंदी मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾींदी ॾिसजांइ ऐं मां बि खेसि ॿुधाईंदुसि त तुंहिंजो पुटु हिकु शादीशुदा ज़ाल जा जज़्बात जाॻाए पंहिंजे ई घर में आणे फिल्मी गाननि जा किलोरो फार्म सिंगाए उनखे बेहोश करण जी नाकाम कोशिश करे रहियो ऐं मां एन टाइम ते उते पहुची हीअं करे ॾेखारियुमि एन टाइम ते उते पहुची उनजा इरादा घाट में मिलाए छॾिया तारियूं बाबा ओ बा मुंहिंजा इरादा एन शरीयत मुताबिक़ पाकन पाक हा कहिड़ो मां उहो कमीनो इंसान हुयुसि जेको मासूम ॿारनि सां नाजादी थो करे मुंहिंजो नवस पुॼे त मां उन्हनि खे चौक ते सरेआम टंगे गोलियूं हणां हई थो चए तॾहिं त चवां थो पंहिंजी अदालत सगोरी खे उथार त को इंसाफ़ जो अलम बुलंद थिए हा इंसाफ़ जो अलम बुलंद थींदो त अमन क़ाइम थींदो इंसान त का कंधु खणी सघे ईअं नी पर होॾे थी न अदालत सगोरी जी निंड ई त असांखे ख्वार कयो आहे न मां निंड करण वञी हा न तूं असांखे पादर हणी हा हल हल कर 200 रुपया ॾे 200 न थोड़ी भला 100 ॾे अरे तुझे गुंडागर्दी जा 200 रुपया कोन्हनि हलो 200 रुपया ॾे छाहे यास तूं ओॾे परे थी बि पहिरियों हाणे तुंहिंजो हिन लीके खां हेसि ताईं मां भले अचां तूं एसि ताईं बस कंहिं वक़्तु हिते ईंदी कर बस न्याणीअ बि चयो आहे सिफारिश कई अथई 200 थो घुरे नी 100 ॾे 100 हा हाफ टिकेट ते गुज़ारो कर चांहि में पापा वठी बस मोकिल माउ खे इन जे हाणे न ज़ालिम इश्क दे मारे अल्लाह टट दे रही अरे ओ मीरासीअ जा पुट ताक ताक जदी जदी ताक जदी जदी मुझी शिकिल भी मुझे पीसा मिले थी विरासत बस इहा ई निशानी तो काफ़ी ॾिनी न त कॾो निड़ीअ ते न उॾाया आए मूं जहिड़ो साईं फिरवां वाकई गंज बि मूं जहिड़ी थी वई अथसि हीअ ॻाल्हि त ॿुध तुंहिंजो आवाज़ मिड़ई चङेरो आहे अॻोणे भलो पई ॻायां
दे त हाल अहवाल भला तुंहिंजा ऐं असांजा वॾा सोट मासात त न चाचा हा। एॾी कावड़ छो था कयो काथे तव्हां बि त जवानीअ में किलो पेतरा सिनेमा में फिल्म त ॾिठी हूंदियूं अरे हिन खे कंहिं ॿुधायो चाचा जी जी क़ौमी तराने में पोइ थी